अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली मारवी तहीम हेडलाइन सवारी अवां के आगंदासीं। सूबाई वसी शर्जिल इनाम मेमर जो चवण पानी जा गुज़रगाह मौजूद नाहिन, शाखन की सतह वधाई है। कोशिश करूं पिया तो पानी के वेकरन सबब नुकसान न थे। जोही कैनशाह सईदाबाद और नौशर फिरोज की हालत खराब है। हिन वक्त सॼो पाकिस्तान एक आवाज़ है। पाक फौज नेवी भी मदद में रुधल आहिनि। मुल्क में एक पार्टी जो टारगेट मुल्क ऐं अवाम है, जेका शहर जड़े शर्म जड़ी ॻाल्हि है। संदसि वधीक चवणो हो तो सिंध जा 23 ज़िला घणो मुतासिर थिया आहिनि। केतिरनि हंधनि ते ज़मीनी राब्ता कटियल आहिनि। सिंध में जेतिरियूं बि कैंपूं आहिनि, सभिनी ते तयार थियल खाधो पहुचाए पियो वञे। अवां खे आगाह कयूं पिया, पानी जा गुज़रगाह मौजूद नाहिनि, शाखनि जी सतह वधाई है। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो चवण है तो कोशिश करूं पिया तो पानी जे वेकरन सबब नुकसान न थिए। जोही कैनशाह सईदाबाद और नौशर फिरोज की हालत खराब है। हिन वक्त सॼो पाकिस्तान एक आवाज़ है। पाक फौज नेवी भी मदद में रुधल आहिनि। मुल्क में एक पार्टी जो टारगेट मुल्क ऐं अवाम है, जेका शर्म जड़ी ॻाल्हि है। सिंध जा 23 ज़िला घणो मुतासिर थिया आहिनि। केतिरनि हंधनि ते ज़मीनी राब्ता भी कटियल आहिनि। सिंध में जेतिरियूं बि कैंपूं आहिनि, सभिनी ते तयार थियल खाधो पहुचाए पियो वञे। सूबाई वज़ीर जो चवण है तो पानी जा गुज़रगाह मौजूद नाहिनि, शाखन की सतह वधाई है। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो चवण है तो कोशिश करूं पिया तो पानी के वेकरे सबब नुकसान न थिए। जोही कैनशाह सईदाबाद और नौशर फिरोज की हालत खराब है। हिन वक्त सॼो पाकिस्तान एक आवाज़ है। पाक फौज ऐं नेवी भी मदद में रुधल है। सूबाई वज़ीर जो तो सिंध जा 23 ज़िला घणो मुतासिर थिया आहिनि। केतिरनि हंधनि ते ज़मीनी राब्ता कटियल आहिनि। सिंध में जेतिरियूं बि कैंपूं आहिनि, सभिनी ते तयार थियल खाधो पहुचाए पियो वञे।